सोढा पहले आया हमी तो फूका तो वजा पिया मारी तो मैं ई बकरे सा कि तू तो धरते कुछ भी कोन बोलो तमाम जल्द भंग में रंग मिलाए दिखाईंदम तोखे वो अब कद सोढा असलो गुरु 3 साल लग सन के बोलो जे करे अचण साई कुछ कया ना तेन दिलावर है हाकिम खाना जो शक सिधो मुंह मथा पए तने त वडड़ा चवंदा आहिनि त ठारे ठारे खा गरम खाइण सां हथ भी पांजो सड़ंदो ऐं वात भी खुदा करे पर मैं को नहीं लगदा तो को राजा दे पटके लसन उधरते सवाल ही पैदा कोनी तू था थई डाढा बाबा बोलो राजन जा पटका लहन या न लहन पर इन बिनी भाइरन जा पटका मां धूड़ में कीअं मिलाईंदुस इहो तोखे जरूर ॾेखारींदुस जरूर अची वई खैरन सां अची वई हाकिम खाना के लाडो करे अची वई सोनी इन बैग में कपड़ा कढी अलमारी में रख सोनी सदको कपड़ा भी तहां जा रखा थी पहिरियां हाल अहवाल त ॾियो भला ॾे हवाल त कॾहिं हलो हाकिम खाने जी कुआर खे मेहंदी हणण मूं जेको तो कम चयो आहे तू वो कर घणी गाड़ी न हण जेकॾहिं उतां जा हाल अहवाल ॾींदी आहिनि त लाही कोन वेंदी आहिनि कहिड़ा हाल अहवाल हाकिम जो रिश्तो मुस्कान सां पक्को करे आई आहियां छा बात चौपट जी वियो थी मुस्कान के त मां हितां ई राज़ी करे छॾियो हुयो छा इहो तूं सच पई चवे बाक़ी मां कूड़ हणंदी आहियां छा तूं त गामू सचार जी डॉक्टरी आई मां चवां थी सही ॿुधाए मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथी त दिलावर खान को पुछी वठिजे इहो त ॿुधाए दिलावर किथे आहे ओताक ते हाकिम खान के हाल अहवाल ॾेई रहियो हूंदो सोनी जी बैग खणी अच हाज़िर वञ दी वञ जो सामान ये साड़ी सोनी जी ॿाहिरियों दर तूं बंदि करे छॾ अंदरो दर मां बंदि थी कयां छो खेर त आहे ॾिसणी ख़ुदकुशी करण जो इरादो थी छा ख़ुदकशी करे मुंहिंजा दुश्मन मां इतिकाफ़ में थी वेहां हाँ इत्तिकाफ़ में मुझे ख्याल में त रमज़ान शरीफ़ में वेबो आहे इबादत ऐं नेकीअ जो को बि वक़्तु न आहे थींदो मां पासे पासी हुई त हाकिम जो रिश्तो थी वञे त मां 10 ॾींहं इतिकाफ़ में वेहंदसि हाणे टर ऐं दर बंदि कंदी वञ दिलावर या हाकिम खान मुंहिंजी पुछा करे या दर खोलण जी कोशिशि करे त उनखे ॿुधाए छॾिजांइ त मां इतिकाफ़ में वेठी आहियां हाणे टर सोनी सदको सोनी मूंखे त लॻे थो इहा माई वॾी कमु पको करे आई आहे तॾहिं त चवंदी आहियां पर तूं मुंहिंजी ॻाल्हि मूंखां एतबारी नथी करे हाणे 10 ॾींहं लागी तो वेई वज़ीफ़ो पढ़ंदी एतिकाफ़ जो त बहानो आहे इहे 10 ॾींहं वज़ीफ़ो पढ़ी असांखे हिन घर मां तड़ाए कढंदी हाणे सोच सोनी सोच हिन ॾहण खे कीअं मुंहुं ॾिजे सोनी हिकिड़ी ॻाल्हि त सुठी थी चङो जो हाकिम जो रिश्तो पको थी पियो घटि में घटि हुन वीचारे हाकिम खाने जी ख़ुशी त मिली ऐं ॿियो त जेकी कावड़ तुंहिंजी ऐं तुंहिंजी माउ जे मथां हुयसि उहा घटि थी वेंदी सोनी तोखे न आहे ख़बर इहा ॾाइण अञा वधीक हाकिम खाने हथ न भरींदी अहिड़ो त छितो कंदी जो वञी पियो ख़ैर सोचोसीं हिकु थी ॿियो वियो सोनी सदको तुंहिंजी राणी
तूं परेशान न थी अलाह कंदो त सभु कुझु ठीकु थी वेंदो हाणे धोड़ो ठीकु थींदो पर मूंखे भाॼाई चयो त मुस्कान राज़ी आहे। बाबा मूंखे त लॻे थो त तुंहिंजी भाॼाई हुननि सां ॻाल्हायो ई नाहे। हा अलबत्त पंहिंजी जान छॾण लाइ मिड़ई कोई हवाल कढे वई आहे। काॾे? मां भाॼाई खां हाल वाल वठी अचां। बाबा ने छॾ हरूभरू छेड़े वधण में कोई फ़ाइदो कोन्हे। ॾिसो जहिड़ो कोन थो वधायां मां पुछां सही त आख़िर तव्हांखे मूंसां कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत कहिड़ी हुई? बाबा हुआ कि भई पशेमाना वधीक भला बंदूक मां कोन थो वठां। मां वञां थो मां पुछां त मसइलो छा आहे मां पुछां थो। अल्लाह अकबर भली त इहो हाकिम ख़ान जे मथे में लॻल हुजे घटि में घटि ॿ टे ॾींहं मुंहिंजी जान त छुटी पई हुई। अरे भाई काथे आ भाॼाई सकीना काथे आ? छो अदा ख़ैर काहे? मूं पुछो भाॼाई सकीना काथे आ? रेसियाणी त अचण सां ई 10 ॾींहं जे लाइ इतिकाफ़ में वेही रही आहे। मूंखे हिते ख्वार गुछड़ो करे पाण इतिकाफ़ में वेठी आहे। एॾो कूड़ न एॾो कूड़ ॻाल्हाइबो आहे। मूंखे चई त मुस्कान राज़ी आहे पाण सां गॾु अदावत जी बेइज़ती कराई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे अच्छे मथे में इनखे कूड़ ॻाल्हाइण में शर्म बि कोन थो अचे। अदा जेकॾहिं तव्हां चओ त पोइ मां इतिकाफ़ में उथारे वठां। न बाबा न इहो मां गुनाह न खणंदुसि। आहे 10 ॾींहंनि जी ॻाल्हि रुॻो एतिकाफ़ मां ॿाहिरि निकिरी इस्तेमाल जो कहिड़ो हशर कयां हिन जी नए सिर मां ज़िंदगी शुरू थो कयां। सोनी सत को त कम ई ॾिया दिया हाणे फाती थी गो है जेस ताईं हाकिम खान ॿई टंगू न भञंदुसि कोन छॾींदुसि पाण खे वॾो सियाणो पई सम्झे। बाबल सही अहिड़ो को चक्कर हलायो जो मुंहिंजो मूसा खान सां ठाह थी वञे। बाबल सही अहिड़ो को चक्कर हलायो ॾिसी थो की मां सालू मूसा खान तुंहिंजी रत जो प्यासो आहे ऐं तूं वरी चईं थो त ठाह कराए छॾियां। हा बादशाह जेॾी महिल बि न सालू मूसा खान खे हथ आयो न रखंदुसि विंडेड़ीअ ते लत। सालू एतिरो सस्तो नाहे जो मूसा खान निड़ी ते लत ॾींदो ऐं सालू माठ करे वेहंदो। सालू ॻाल्हि सस्ते ऐं महांगे जी नाहे पर तुंहिंजे लाइ भलो इहो आहे त तूं मूसा खान जी हवेली खे हाणे विसारे छॾ। जैसी ताईं सिसीअ में साह आहे इहा हवेली मूंखां न विसरंदी छो त मुंहिंजी न्याणी उन हवेली में आहे। अबर मूं त ख़बर ॿुधी आहे त उहा मूसा खान जे ॿार जी माउ बणजण वारी आहे। जी बाबा साईं इहा ॻाल्हि सोराना सची ॿुधी अथव। पोइ इहा ॻाल्हि बि सोराना सही सम्झ सालो जंहिं न तुंहिंजी न्याणी उन ॿार खे जनम ॾिनो त मूसा खान तुंहिंजी न्याणी खे ख़तम करे छॾींदो। उन खां पहिरियां असां मूसा जो बिलो कंदासीं। न सालू न तुंहिंजा हथ कटियल आहिनि तूं हाणे मूसा खान खे कुझु बि नथो करे सघीं। बाबल साईं मां खणी कुझु बि न कयां पर मूसा खान जी घरवारी मुंहिंजी न्याणी आहे उहा बि मुंहिंजी पढ़ायल आहे। बाबा साईं तमामु जल्द ॾिसंदो मूसा खान जे जिस्म ते खफ़न पियल हूंदो ऐं मां मूसा खान जी पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहंदुसि। पोइ दुनिया ॾिसी चवे
भला सालू तुंहिंजा भाग शींह मरे टब न चरे जे चरे तो उफट मरे हिन महिल त ट्रफनि मथां गुज़ारो अथई। खैर वो वक्त परे ना है जॾहिं ही शींह गोश्त खाईंदो, वो भी मूसा खान जो। सालो सखणा दिलासा दिल खे भली ॾे ऐं असां बि तोखे सखणी दुआ खां सवाइ ॿियो कुझु बि नथा ॾेई सघूं। ऐं सखणी दुआ पाराते जो मट हूंदी अथई। खैरां जे सिर ॾे खैर हुजे अता छॾ सिद्ध खे छॾे वञो होटल ते वञी छोरे सां गॾु हथ वंडाए अदा 4 पैसा ॿाहिरों अचनि था, महिनतड़ी कयो था। छो थो पियो इहे चाराना बि विञाए सुख जो साह मस कयूं अथसीं। अदी कोन ईंदुसि, मां कोन ईंदुसि, कतई मां ईअं कोन ईंदुसि। जेसि तूं मूंखे पकड़ ॾींदी त जन्नत जी शादी गुलाम कादर सां न पर मूंसां थींदी, तेसिताईं मां कोन ईंदुसि। ओए अदा है मां वता थी पई गुलाम कादर खे बेवकूफ़ बणाईंदी। तूं उन ॻाल्हि ते कंढे ॾयूं बीठो आ, सच थो सम्झे पियो तूं इन ॻाल्हि खे बि। बेवकूफ़ त तूं मूंखे बि बणाई, मूंखे अदा तूं त आहे ई बेवकूफ़। तोखे बेवकूफ़ बणाइण जी कहिड़ी ज़रूरत आ? मां बेवकूफ़ आहियां? ॿियो न त छा, जॾहिं तोखे ॿुधाए छॾियो तमे त अदा मां गुलाम कादर खे बेवकूफ़ थी बणायां पई, तॾहिं बि तोखे एतबार नथो अचे। हाणे तूं ई ॿुधाए, गुलाम कादर सां शादी करण ते जन्नत राज़ी थींदी? अदी जेकर तूं पंहिंजे सचाईअ ते चढ़ी त जन्नत खे राज़ी करणु को मसलो ई कोन्हे। हाणे घणी ॼाड़ी न हणो था, वञो होटल ते वञो। चयमि न त मां होटल ते ओसि ताईं न वेंदुसि जेसिताईं तूं मूंखे पकड़ ॾींदीअ त मुंहिंजी शादी जन्नत सां कराईंदीअ। ठीकु आहे त ठीकु आहे, अदा जन्नत तुंहिंजी कुंवार बणबी बस। हा सभु पे ॿुधूं छा थी चई? ऐं आ हिन लाश सां शादी कंदसि, लाश सां। मां लाश आहियां, इन थुले दुल गुलाम कादर खां बि मां वियुसि, उन खां त सुहिणो आहियां मां। ख़बर आहे अदा, मूंखे ख़बर आहे जेको तूं यमन जो शहज़ादो आहे। अदी मूंखे पूरी पक थी वई आहे त मुंहिंजी दुश्मन जन्नत न पर तूं आहीं। तूं आहियां दुश्मन, छा कंदे? अदी हीअ ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। अॼु खां पोइ मां जेको बि कमाईंदुसि उहो सभु जन्नत जे हवाले कंदुसि। चिफड़ ओ चिफड़ जी चओ है चिफड़ तू बेफिक्र रहो। जॾहिं बि मुंहिंजो शादी करण लाइ इरादो थियो न, पहिरीं चूंड तुंहिंजी कंदुसि, ठीकु आहे न? ॾिठी न दी, अॼु ख़बर पई त तुंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ छा आहे ऐं जन्नत जे दिलि में मुंहिंजे लाइ छा आहे। जन्नत अॼु खां पोइ तोसां सिर लॻे, तुंहिंजो ऐं मुंहिंजो खाइण पीअण गॾु हूंदो, बाक़ी अधी ॼाणे अधी जो कमु। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, बाहि लॻाई निभागे मर्दनि खे बेवकूफ़ करण त को तोखो सिखे। ॻाल्हि त ॿुध, बेवकूफ़ खे छा बेवकूफ़ कजे? हाणे घटि तूं बि नाही, सॼी ख़बर आहे मूंखे, सॼी ख़बर आहे। वण तो बि घणेई साड़िया आहिनि, सॼी ख़बर आहे। बस हाणे बस, खैरां सां थी खौसे, बिजी जुंडन में हथों गेलिया आहिनि अंगण ते। तूं मूंखे छा कहलींदी हां? ऐं चवी थी मूंसां ॼाड़ी न हण मूंसां ॼाड़ी न त हिते जो हिते ॿधी कमरे में उछलाए छॾींदी सही, कोई छॾाइण वारो बि कोन हूंदई, मूंसां थी ॻाल्हाए। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इहा त मूंखां ॻाल्हि ई विसरी वई। वाह जी सलाह ॾिनी अथई, पंहिंजे पाण खॾ खोटरी अथई। जीअं ई सुभाणे अतु ऐं इहो छोरो ढोलू घर खां निकिरनि त मां तोसां इहा ई कार थी कयां, कमरे में बंदि करे ऐं अहिड़ी थी हालत कयां जो यादि कंदी आहे। इहो त सबक़ु मूंखे पाण फासाइण जे लाइ ॾाढो सुठो ॾिनई। रखो अलाह ते रुगो सुभाणो थिए, खैरां जे सिर ॾे खैर हुजे।
न सलाम न कुछ ख़बर ना है तो न सुञातो मां न सुञा इधर कंहिंजी पिया ॻाल्हि कयो कंहिं सलाम न कयो कान हुयो हिकिड़ो तवाई बाज़ हितां गुज़री वियो वो चेहरो तव्हांजो अॻ में ॾिठल कोन हुयो छा मूं त पहिरियों चकर ॾिठो हुयो अमीर तूं न खाना मां बि न सुञाणांसि त पोइ आयो हूंदो कंहिं कम सां खाना तो छा सोचो सोचण वरी छा जो अॼु वञा थो वरी दिलावर खान सां मिलण लाइ असां हलूं न दरिया मां अकेलो थी थो अचां जीअं हेॾी ठरे न त तव्हां ॾांदनि खे घुमाए अचिजो ॾांद तयार आहिनि वॾा तव्हां बेफ़िक्र रहो 15 ते वरी गोए आहे मूसा खान नवां ॾांद ज़रूरु आणींदो किथां बि हथ करे पर हिन ॾांदनि खां मथे न हूंदा मां बि इहो ई थो चाहियां दरिया त हिन चकर मूसा खान जी मिट्टी मां पलीत कयां हा पलीत दादी थोरो सोच हिन हेॾे वॾे घर में असां सिर्फ़ु ॿ ॼणियूं आहियूं ऐं मिल्कियत एतिरी आहे जो असांजी न खाइण जी आहे न खुटाइण जी आहे पोइ बि असां ॿई कुर्ब ऐं प्यार सां रही नथियूं सघूं दुख सूर दिलि मां निकिरनि ई नथा त पोइ हीअ मिल्कियत कहिड़े कम जी को बि ॾुख सूर कोन्हे जेकॾहिं न असां पंहिंजे हिन झेड़े खे ख़तमु करे ऐं प्यार मुहबत सां रहंदियूंसीं त को बि ॾुख सूर कोन्हे असां पाण में झेड़े खे वधाए ऐं मसाइला खड़ा न कयूं त ज़िंदगी सुखी गुज़ारे सघूं थियूं जेकॾहिं मूसा खे चई बाबा खे माफ़ी वठाए ॾे इहो ख़्यालु हाणे दिलि मां कढी छॾ दादली मूसा खान हाणे कॾहिं बि तुंहिंजे पीउ खे माफ़ कोन कंदो ऐं पोइ मुंहिंजी दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो दादली जॾहिं तुंहिंजो पीउ ओॾहिं ख़ुशि आहे त पोइ तुंहिंजे मथां कहिड़ो भार आहे उहा त मूंखे ख़बर आहे त बाबा उते केतिरो ख़ुशि आहे दादली हो मर्द माण्हू आहे वो ज़िंदगी गुज़ारे वेंदो तूं पंहिंजे बारे में सोच मूं घणो ई सोचियो आहे बाबा खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे अजायो वरी पाण मुसीबत खे सॾु पई करी हिन खां वधीक कहिड़ियूं मुसीबतूं ईंदियूं दादली हींअर त तुंहिंजे मथां का बि मुसीबत न आहे तोखां वधीक मूं मथां बि कहिड़ी मुसीबत हूंदी दादली मां त तोखे पंहिंजी न्याणीअ वांगुरु सम्झां पई ऐं तूं मूंखे मुसीबत पई सॾी हा तूं ई मूं लाइ मुसीबत आहीं दादली अॼु ॾींहं खां वठी मां तुंहिंजे भर में ई न ईंदसि खणी जो तूं मुंहिंजे भर में न ईंदी पर मूं ख़िलाफ़ मूसा जा कन भरींदी रहंदी इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे दादली मां त तुंहिंजे लाइ मूसा खान खे चवंदी रहंदी तूं एतिरी सती जती नाहीं जो पाण मथां पहाड़ बर्दाश्त करे दादली हिन वक़्तु मां अकेली आहियां हिन हेॾी वॾी हवेलीअ में तूं ऐं मां ॿ ॼणियूं अकेलियूं ई त सूर सलण वारियूं आहियूं दादली जेकॾहिं तूं ऐं मां ॿई विढ़ंदियूं रहंदियूंसीं ऐं मूसा खान खे ईअं ई ॿुधाईंदियूं रहंदियूंसीं त तूं ऐं मां कॾहिं बि ख़ुशि गुज़ारे कोन सघंदियूंसीं तंहिंजे करे चवां थी त कुझु दादली सोच मूंखे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे इहो मां सोचे छॾियो आहे मूंखे हाणे तोखां सलाह वठण जी ज़रूरत न आहे ऐं न ई तूं वॾड़ी थी मूंखे सलाह ॾींदी कर सम्झई हाणे टरे था हाँ नजीब जांच करे आए न सर होशूअ खे मोकिलियो हुउमि जांच करे आयो आहे वधीक तव्हांजे साम्हूं वेठो आहे पाण पुछी सघो असां त ही आहे होशू हमरा त सुरीलो थो लॻे हा जवान ॿुधाए कहिड़ी जांच करे आयो वैसे ॾांद चोरी न चोरी कढणा पवंदा चोरी कोन करे सघंदासीं जंहिं राति खान ॿाहिरि वञे उन राति इहो कमु थियणु घुरिजे वैसे इहा पकी ख़बर कीअं पए त खान ॿाहिरि वियल आहे इहो निभागो मोर हुजे हा त उनखे खान जे पुठियां लॻाइजा वो गिदड़ वांगुरु सिंघी वियूं मूंखे ख़बर ॿुधाए हा त खान आहे किथे बाबा मोर खे हणो गोली मां
मां खान जे पोयां माण्हू लॻायां थो पोइ बि तव्हांखे कोशिश करणी पवंदी चोरी जी छा चोरी जी ज़ोरी जी न ज़ोरी जी न नजीब ज़ोरी जी न रैस ॾांद चोरी बि निकिरी सघंदा रैस जेकॾहिं चोरीअ में कामयाब थी था वञूं त पोइ पेरे जो रुख कहिड़े तरफ़ वञे ऐं ॾांदनि खे केॾां कढी वञूं नजीब कहिड़ी थो ॻाल्हियूं करे तूं त पुराणो माण्हू आहे अड़े बाबा हाली त ॾांदनि खे कढी करे दिलार खान वारे इन कचे चारे सां वञिजो ॻोठ खां जीअं लंघाओ तूं त परियूं अथव हालार जो ॻोठ में वञी गुम थी वञिजो पोइ वञी पके ते चढ़िजो पके तां चढ़ी शहर में ॾांद हूंदा ई कोन रातो राति कोराए छॾींदासीं बसि ॻाल्हि बि एतिरी रैस सलाह ॾाढी सुठी आहे त पोइ नजीब सभु कम हिक पासे छॾे इन कम सां लॻो बसि रैस हाणे ईअं ई सम्झो जंहिं ॾींहुं खान घर खां ॿाहिरि वियो सम्झो त खान जा ॾांद ग़ाइब ठीकु आहे पोइ तव्हां आराम कयो मां हवेली हलां थो रैस होशू वापसि वेंदो बाक़ी मां हिते आहियां अधु राति जो काॾे वेंदो थोरो कमु आहे नजीब जी मोटरसाइकिल का आहे निकिरी वेंदुसि जेका तव्हांजी मर्ज़ी पर इहो न विसारजो त ॾांद हर हाल में कटणा आहिनि त ख़बर पए ख़ान खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर होशू इन्हनि भागी मोहर जी त ख़बर ॾे हथ पेर ॿधी कमरे में बंदि करे आयो आहियां होशू हाणे वञी निभागे जी ज़मानत कर किथे इहो निभागो मरी न पवे नजीब मां हाणे हलां थो पियो ठीकु आहे मोकिलाणे ॾांहुं गाड़ी ॿाहिरि बीठी रही इहा खणी वञ